साचो सतराम सच सतराम समझायो तो संसार की नजरन में चंगो थियण जे लाइ न पर प्रभु जी रहमत भरी नजर के पाइण जे लाइ सत कर्म करियो। अहिड़े शहंशाह सदगुरु साईं सतरामदास साहिब जन जे 106 साला वर्सी महा उत्सव 1 जनवरी खां शुरू थियल आज 25 तारीख ते समापत थियल ताईं जय जय भाव भेण पंहिंजे घर में आस्थान ते मंदिर ते धाम में किथे भी सभिनी प्यारनि गॾिजी करे मल्हाई आहे त सभिनी खे संत सतराम धाम राणकी साहब जी तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। साचो सतराम साचो सतराम साचो सतराम।